अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 13 1/6/1982 ईस्वी 8:30 सुबुह वेंजी संदे गरम पाणीअ सां नाश्तो करे चकर ॾेई आयो आहियां। अॼु अमीर जी वार्ड खां ॿाहिरि न वञी सघण जी सज़ा ख़तमु थी। हाणे अमीर यको गुम कोन थींदो। निंड अधु राति ताईं कान आई। देरि सां उथियुसि, सुबुह जो ख़बरूं ॿुधी कोन सघियुसि। राति ॿुधियमि इंदिरा ज़िया खे ख़त लिखियो आहे जेको निटोर सिंह खणी आयो आहे। राति पाकिस्तान सां ॻाल्हियुनि खे मुलतवी करण जो हिकिड़ो सबबु उहो त कोन हो जो इंदिरा गुज़िरियल छोटियुनि चूंडुनि में पाकिस्तान वारे मसइले खे कतब आणण ते घुरियो। अमरीकी प्रोफेसर फॉर ईस्टर्न इकनॉमिक रिव्यू वग़ैरह इंदिरा ऐं रूस जे विच में थधाई अचण जी ॻाल्हि कई आहे। इंदिरा खे ॿिन्ही हिंदुस्तानी कम्यूनिस्ट पार्टियुनि जी मुखालफ़त ते खारत वठंदा हूंदा ऐं जन सरमाएदारनि जी खेसि हिमायत आहे से मथसि उन बारे में नफ़्सियाती तोड़े ॿियो दबाव त ज़रूरु विझंदा हूंदा। बहरहाल ॿिन्ही मुल्कनि जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि जो ॻच वक़्त ताईं संदन तालुकात वेझड़ाईअ वारा ई रहणा आहिनि। पर ओदा ईरान जी इराक़ में घिरण ख़िलाफ़ु सलाह ॾिनी आहे। चए थी उन करे ॿियनि खे मुदाख़लत जो मौक़ो मिलंदो। चइबो रूस कंहिं वॾे ममण जो ख़तरो खणी अमेरिका खे सोनहरी मौक़ो ॾियणु नथो चाहे। हालांकि सदाम बदमाश ऐं रुजत परस्त अरब हुक्मरान टोलनि खे जेतिरी सज़ा ख़ुमैनीअ वारा ॾियनि सा थोरी। सऊदी अरब त उघाड़ो थी बि रहियो आहे। चए ख़ुमैनीअ जी हुकूमत शैतान जी हुकूमत आहे ऐं साम्राज दुश्मन हुकूमत सां रुजत परस्त अरब हुक्मरान टोला तालुक़ ख़तमु करे छॾीनि। मुंहिंजे ख़्याल में विच ओभर में ताक़त जो तवाज़ुन वरी अमेरिका जे ख़िलाफ़ थी रहियो आहे। अमेरिका जा छाड़ता अरब हुक्मरान टोला हाणे आहिस्ते आहिस्ते सख़्तु दबाव हेठि अची वधीक उघाड़ा ऐं ख्वार ख़राब थी रहिया आहिनि। हाँ मेरे जैसी हसीना का दिल जिसे मिल जाए। अधु अंग्रेज़ी गानू अधु अंग्रेज़ी धुन में उर्दू सर्विस बाहि ॿारियो बीठी आहे। अर्जेंटाइन चयो थे त शहज़ादो एंड्रियो वारो जहाज़ नाक़ाबिले शिकस्त इनवेंसिबल सख़्तु धकियो आहे ऐं ॿुॾंदे ॾिठो वियो आहे। जे ॿुॾो हूंदो या सख़्तु धकियो हूंदो त अंग्रेज़नि खे काफ़ी सदमो रसंदो। 7 बजे शाम BBC चए थी अंग्रेज़ी फ़ौजूं पोर्ट स्टेनली खां 31 मेलनि ते लड़ी रहियूं आहिनि। इस्लामी नज़रियाती काउंसिल नए सियासी ढांचे बाबति अहिड़ियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि जेके वन यूनिट खां बि बदतर अहिड़ो आमराना निज़ाम क़ाइमु कंदियूं जेको अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक ऐं अरगूननि, तुर्खाननि ऐं नादिर शाह जे राज जी यादि ॾियारींदो। उहो सभु इस्लाम जे नाले में थियणो आहे। पोप साहब प्रोटेस्टेंट जे चर्च में इबादत करण खां सवाइ यहूदी रबियुनि, मुल्लनि ऐं मुस्लमान आलिमनि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। साम्राज मज़हब खे हाणे आलमी पैमाने ते इस्तेमालु करे समूरनि रुजत परस्तनि ऐं अवाम दुश्मननि खे मुतहद करे सॼी दुनिया में मज़हब जे नाले में अवाम जा सदियुनि जी जिदोजहद खां पोइ हथु कयल इंसानी ऐं जमहूरी हक़ खां उन खसणु घुरे थो। पाण चङूं दुनिया जा मज़लूम अवाम 10-20 सालनि जी जिदोजहद में हिकिड़े ई धक सां दुनिया जे समूरनि मज़हबनि खे इस्तेमालु कंदड़ दीन फ़रोशनि ऐं मज़हबी ठेकेदारनि ऐं संदन आकाउनि ऐं उन्हनि सभिनी जे आकाउनि खे सुञाणे वठंदा। हूअं अलाए केतिरो ज़मानो लॻे हा हाणे माण्हू साम्राजी छाड़तनि वारी हथरादू हिंदू धर्म नाम निहाद इस्लाम यहूदियत ऐं ईसाईयत जो असुलु मतिलबु सम्झी वठंदा। काल मेजर मोकिलाइण आयो, ॾिसण जहिड़ी चीज़ हो। ॿाहिरि बदुड़ आहे, थधी हवा पई लॻे पर धूड़ घणी आहे। सलमान रुश्दी जो अंग्रेज़ी नाविल मिडनाइट चिल्ड्रेन आधी राति जा ॿार शुरू कयो अथमि। किताब जी तारीफ़ करियो मग़रिबी अख़बारुनि जा नकाद मथां थियो किरियो पवनि। संदसि भेट नेपाल ऐं मेलान कंडेरा सां कनि था जेके अंग्रेज़ीअ में लिखंदड़ 3 दुनिया जा मशहूरु नावलिस्ट आहिनि। नेपाल त ख़ैरनि सां जदीद रुजत परस्त आहे, कंडेरा जी ख़बर कान्हे। चोरनि जा ॿाहिरि ॻंढी छोड़ हिन खे ॾिसूं हेसी ताईं किरदार निगारी बोगस अथसि, ॾिसूं अॻियां मन को ॿूटो ॿारे। मुंहिंजे ख़्याल में इस्लामी नज़रियाती काउंसिल जूं तजवीज़ूं 1973 ईस्वीअ जे आइन जो तख़्तो बिल्कुलु ऊंधो करण जे मुतरादिफ़ आहिनि, जंहिंजी सज़ा आइन मुताबिक़ सज़ाए मौत आहे। मुंहिंजे ख़्याल में आला अदालतुनि में आइन ऐं कानून जी मौजूदा हालतुनि में बि घटि में घटि काउंसिल जे मेंबरनि ख़िलाफ़ आइन जो तख़्तो ऊंधो करण लाइ बछ करण जे इल्ज़ाम हेठि मुक़दमो दाख़िल करे सघिजे थो या घटि में घटि उन लाइ कोशिशि करे सघिजे थी। अहिड़ी कोशिशि ज़रूरु थियणु घुरिजे
चाहे उन जो नतीजो भले कुझु बि निकिरे। घोट तन जी मज़ाक उॾाइण लाइ जेके गेच ज़ालूं ॻाईंदियूं आहिनि तन खे लाड़ में हीरा चइबो आहे। हिते उन्हनि खे चवनि सिठड़ियूं। उहे हिते पंजाब में बाक़ाइदे रेडियो तां बि ईंदियूं आहिनि त अदबी किताबनि में बि छपबियूं आहिनि। हिकिड़ी सिट बार बार वरजाइबी आहे, वे नल जियो लज थानू नहीं, अड़े बेलजा तव्हांखे शर्म कोन्हे। सठणी वॼे पई।